ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। जाम साहब में सखी जाम दातार जी दरगाह बि अक़ीदतमंदनि जे लाइ खुली वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾिनी पिया। सिंध में कोरोना सबबि बंदि पयल दरगाहूं SOPs तहत खुली वयूं आहिनि। सेवण में कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ज़ाइरीन जे लाइ खुली वई आहे। अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह बि खोली वई आहे, जिते वॾे अंग में ज़ाइरीन पहुतल आहिनि। सचल सरमस जी दरगाह खुलण बाद सूफ़ी फ़क़ीरनि राग ॻाए ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। जाम साहब में बि सखी जाम दातार जी दरगाह अक़ीदतमंदनि जे लाइ खुली वई आहे। सेवण में कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ज़ाइरीन जे लाइ खुली वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर M अशरफ अतार खां। M अशरफ, वधीक अपडेट कजो। 28 मार्च खां कोरोना जी टी लहर अचण बाद जेको आहे सो बंदि कयो वियो। मुसलसिल 3 महीना बंदि रखण बाद अॼु जेको आहे सो लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार खे SOP तहत खोलियो वियो आहे। कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार खोलण वक़्तु जेको आहे दरगाह अंदरि सैनिटाइज़र जेको आहे फर्शनि खे सैनिटाइज़र कयो वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार जेको आहे सो बंदि रखण सबबि शहरी दुकानदार मुसलसिल परेशान हुया। उन करे जो लाल शहबाज़ कलंदर जो मेलो जेको आहे सो उर्स मुबारक उहो जेको आहे सो न थी सघियो। उन खां पोइ जेको आहे सो मुसलसिल 3 महीना दरगाह बंदि हुजण जे सबबि जेको आहे सो दुकानदारनि जेको लखे रुपयनि जो सामान जेको मेले जे लाइ आंदो उहो जेको आहे सो ख़राब थी चुको हो। अॼु जेको आहे सो जीअं ई नोटिफिकेशन सिंध हुकूमत पारां जेको आहे जारी कयो वियो त कलंदर लाल शहबाज़ जे शहरिन ज़ाइरीन ऐं जेके लाल शहबाज़ कलंदर जे अंदरि पांतीअड़ा आहिनि उन्हनि में जेको आहे ख़ुशी जी लहर अची वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार खे जेको आहे सो बाक़ाइदे औक़ाफ़ इंतिज़ामिया पारां जेको आहे सो लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार ते चादर चाढ़े ऐं ख़ुशूसी जेको आहे सो दुआऊं घुरी वयूं ऐं लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार अंदरि इहा दुआ घुरी वई त मुल्क अंदरि जेका ख़तरनाक कोरोना जी लहर आहे उहा जेको आहे हीअ मुज़ी मर्ज़ ख़तमु हुअणु खपे ताकी ओलिया ओलाहनि जूं दरगाहूं जेको आहे सो खुलियल रहणु खपनि। हिते जेको आहे ज़ाइरीन जो वॾो अंग दरगाह अंदरि पहुची चुको आहे ऐं हर जेको आहे लाल शहबाज़ जे कलंदर जे मज़ार अंदरि जेको आहे सो कलंदरी धमालूं ऐं रक़्स ऐं उहे जेके आहिनि से जारी आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार अंदरि लाल शहबाज़ कलंदर जी जेको आहे सो नारनि सां गूंजियूं थियो आहे। उन खां अलावा हिते जेको आहे सो ज़ाइरीन क़ुरान शरीफ़ जो विर्द करे रहिया आहिनि ऐं ज़ाइरीन जे चेहरनि ते ख़ुशी जी लहर आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार खुलण वक़्तु जेको आहे सो वॾो अंग कलंदर जे गेट ते जंहिं महिल जेको आहे लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार खे खोलण खां अॻु में लाल शहबाज़ कलंदर जे मज़ार ॿाहिरां यानी क़दीम अलम पाक वारे पासे दुल्हन ऐं शहनाइनि सां माण्हू रक़्स करे रहिया ऐं वॾे तादाद में हिते जेको आहे ज़ाइरीन मौजूदु आहिनि। उन खां अलावा शहरिन जेको आहे सो वॾो अंग हिन वक़्तु जेको आहे दरगाह अंदरि चादरूं ऐं गुलनि जी वर्खां करे रहियो आहे ऐं दुआऊं घुरी रहिया आहिनि त हीअ कोरोना वबा लहर जेका आहे उहा ख़तमु हुअणु खपे ताकी कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार समेत सिंध जूं दरगाहूं खुलियल रहनि जीअं जेको आहे सो बीमार ऐं उन खां अलावा लाचार माण्हू हिते अचनि था ऐं हिते दुआउनि जी सूरत में शफ़ा हासिल करे वञनि था। जी M अशरफ अतार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध में कोरोना सबबि बंदि पयल दरगाहूं SOPs तहत खुली वयूं आहिनि। सेवण मां M अशरफ अतार अपडेट कयो। अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह बि खोली वई आहे, जिते वॾे अंग में ज़ाइरीन पहुतल आहिनि। बिटशाह मां वधीक अपडेट्स वठंदासीं टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रजब बोज़दार खां। रजब, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी मेहताब, बिल्कुल कोरोना वबा सबब काफ़ी अरसे खां बंदि पयल दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई SOPs तहत आम ज़ाइरीन लाइ हिन वक़्तु खुली चुको आहे। दरगाह कलंदर ऐं ॿियनि जे भेट में दरगाह भिटाई खे ज़िले इंतज़ामिया जी हिदायतनि ते सुबुह जो 2 कलाक देरि सां खोलियो वियो। दरगाह सां लाॻापियल फ़क़ीरनि पारां पांजेड़नि ते गुल निछावर करे उन्हनि जी आजा कई वई आहे। भिटाई जी दरगाह खुलण ते पांजेड़नि में हिन वक़्तु ख़ुशी जी लहर छायल आहे। वॾे तादाद में ज़ाइरीननि पारां लाखें लतीफ़ जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं पियूं वञनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त दरगाह जे दाख़िली गेटनि ते सैनिटाइज़र गेट ते क़ाइमु कया विया आहिनि ऐं मास्क पाइणु लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त वुज़ू करण समाधी विछी ऐं 6 फुट फ़ासिलो रखण समेत SOPs ते अमल लाइ बि सख़्त हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कोरोना वबा सबबि वॾे अरसे खां बंदि पियल हुई। दरगाह खुलण बाद मुख़्तलिफ़ शहरनि मां
वॾे अघ में अक़ीदतमंदनि जी आमद जेका आहे उहा शुरू थी वई आहे। भिक्षा जे शेरनि ऐं पांजड़नि जे चेहरनि ते बि हिन वक़्तु मुर्कूं अची वियूं आहिनि ऐं दरगाह जूं रौनकूं बहाल थियण बाद हिन वक़्तु दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेके आहिनि मिठाइयूं ते तक़सीम कयूं पियूं वञनि ऐं वॾे अंग में जेके पांजड़ आहिनि उहे दरगाह ते हाज़िरी भरे सुकून महसूसु करे आहिनि। जॾहिं त ॿिए पासे मां SOP जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त औक़ाफ़ खाते ऐं पुलिस पारां हिदायतूं जारी कयूं पियूं वञनि पांजड़नि खे त मास्क लाज़मी करार ॾिनो वियो आहे। उन सां गॾु जेके SOPs आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे, मगर हिन वक़्तु समाजी विथी जे हवाले सां जेको अमल आहे SOPs ते 100% उहो महताब नज़र नथो अचे। जी ठीकु आहे रजब बुज़दार, महिरबानी अपडेट कयो भिटिया मां। नाज़रीन, दराज़ा शरीफ़ में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचर सरमस्त जी दरगाह बि खुली वई आहे, जिते बि अक़ीदतमंद जेके आहिनि उहे वॾे अंग में पहुतल आहिनि ऐं अक़ीदतमंदनि जे लाइ इहा दरगाह बि खोली वई आहे। अपडेट्स वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रज़ा राजपर खां। रज़ा, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी मेहताब, जेका अॼु दरगाह सचर सरमस्त सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचर सरमस्त जे 3 महीननि खां पोइ जेको दरगाह को आम ज़ाइरीन लाइ खोली वई आहे। जॾहिं त जेका दरगाह जे औक़ाफ़ खाते जे मैनेजर मुनीर अहमद चन्ना पंहिंजे पांधीड़नि मुरीदनि अक़ीदतमंदनि हिते सचल पांधीड़ा जेके आहिनि उन्हनि गॾिजी जेको आहे दरगाह सचर सरमस्त ते चादर चाढ़ी आहे ऐं फ़क़ीरनि जेको हक़ मौजूद जो नारा ऐं जॾहिं त जेको उते दरगाह ते मौजूदु पांधीड़नि जो चवणो हुयो त असांखे 3 महीननि खां पोइ जेको असां खोली आहे दरगाह सचर सरमस्त खोली वई आहे, असांखे इंतिहाई ख़ुशी थी थिए ऐं जेके दुआ जा दर जेके आहिनि उहे बंदि हुया उहे हाणे खोलिया विया आहिनि। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। जी रज़ा राजपर, महिरबानी अपडेट करण जे लाइ।